पारस जी अदा। ज़हर तांदो अथई न? जी अदा, बिल्कुलु आंदो आहे। तूं हीअं कर जो परे पासे ॾाथी बीह, मां हेॾां थो बीहां। जीअं हिते अची बीहंदि तूं होॾां निकिरीस, मां होॾां थो निकिरांसि। ठीकु आहे अदा साईं। हैदर अधु राति जो हिटिन में वतींदो धिका खाईंदो खेर त आहे न तोसां? जाबिर घर में सोट वेहण हराम करे छॾियो आहे। पोइ ज़ाहिर आहे घिटी में रोलंदी राति गुज़ारणी पवंदी। पोइ अहिड़े सोट खां खट खालीसि या बंदूक हणी जान छॾाईसि। इन कम में केरु मुंहिंजो साथ ॾिए न त मां अॼु ई सोट खे बंदूक हणी जान छॾायां। इधर मां तोसां इहा वंगार वहण लाइ तयारु आहियां, पर तूं वाइदो कर अॼु राति पंहिंजे हिन सोट सांवल खे सीने वारी सिधी बंदूक हणंदे। कसम वाइदो थो कयां, सोट अॼु राति मोल हूंदो, तूं साथ ॾींदे? अदा पोइ छा सलाह आहे? हिन जो साफ़ ॾियणु घुरिजे। सांवल जे मौत सां सभिनी जी भलाई थी पवंदी, इहो ॾमर बि लही पवंदो। वञो फटाफटी इहो कमु करे अचो, वॾी का ख़ुशख़बरी मूंखे ॿुधायो। इहो कमु कीअं कंदे इधर? कसम तूं हल मूंसां, पोइ ॾिस त इहो कमु मां कीअं थो करे ॾेखारियां। अदा तूं हली घर वे, मां इहा वंगार इधर सां वही पोइ अचां थो। वञो था त कमु थियणु घुरिजे, ख़ाली न मोटिजो। कमु पको थी वेंदो जाबिर, कलाक ॿिनि में तूं इहो धमाको ॿुधंदे। अरे रूंडा खेर त आहे न तोसां? अधु राति जो छोरनि खे वठियो ॻोठ जी घिटिन में धिका खाईंदो थो वती, राति जो पिनण जो टाइम ॾेई जा। अरे जबर ख़ैर त ई कोन्हे न, मौत जो वक़्तु अची वियो आहे। असां पंहिंजे लाइ त कफन वठी छॾियो आहे, तोखे ॼाण ॾियण आया आहियूं त 10-15 मीटर कपिड़ो वठी छॾियो कफन जे लाइ। अरे रे इहो वरी कहिड़ो ॾारो पियो करी? जाबिर ख़ान इहो ॾारो न आहे, इहा हक़ीक़त थी। हक़ीक़त असांजी सॼी ख़बर चाकर ख़ान खे पइजी वई थी, सम्झाई? बाबा जी हक़ीक़त ज़ाहिर न थी आहे न, त सुबुह मर्दान सां हक़ीक़त ज़ाहिर थी वेंदी। अरे रूंडा तूं ऐं तो वारा छोरा जेकी ॻाल्हि बि था कनि मूंखे सम्झ में कान थी अचे। जेकी ॻाल्हि आहे खुली ॿुधायो, मिम चिम छो था कयो? ॿुधाए न बाबा खे कीअं असांजे बूथ ते दंगी मले असांखे इतला अचे ॾिनी। यार जाबिर मूंखे अगवा करण में सांवल ऐं हैदर जो हथो, ऐं मां पादर बर्दाश्त न करे सघुमि। ऐं जेके बि असां खून कया आहिनि उहे सभु बासे अचे हिते पहुतो आहे। छा पकी वेही रहे? थुकुनि जा पहा बदिजनी, ॿियो कमु न कजे। पाण खे त ॻोठ में वॾा मोतबर सम्झंदा, बचन पा लॻई बकी वेही रहो। हा जाबिर हा, ये दिलशेर मारे भावन सभु खूने ते बासे आया थी। रावल खान जो बि, ऐं पंहिंजो छा नालो हुओसि इहो वलू, ऐं इहो ॿियो छा नालो हुओसि शमीर, इहे टिनिनि जाइ ते नाला ॾेई आयो थी। हाणे त असां अड़िजी वियासीं। बाबा सभिनी खूननि में तो असांजो भाङे पाए वारो आहे, ॻाल्हाई कंहिंसां थो? रूंडा पोइ त दो कासिम सांवल ऐं उन्हनि जे माण्हुनि जी चाल में फासी वियो हूंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।